ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि रूहानी क्षमा ऐं 3 प्रकार जे रूहानी परवाना। 1:76 जा महावाक्य आहिनि। अॼु रूहानी क्षमा रूहानी परवाननि खे ॾिसनि पिया। बाबा रूहानी क्षमा असां रूहानी परवाननि खे ॾिसनि पिया। सभी परवाना हिकु ई क्षमा ते स्वाहा थियण जे लाइ नंबरवार प्रयत्न में लॻल हुया। जो नंबर 1 परवाना आहिनि न, उन्हनि खे स्वयं जो अर्थात हिन देहभान जो ॾींहुं राति बुख प्यास, पंहिंजे सुख जे साधननि जो, आराम जो, कहिड़ी बि ॻाल्हि जो आधार न वठंदा आहिनि। नंबर 1 परवाना पंहिंजे देहभान ॾींहुं राति बुख प्यास, पंहिंजे सुख जे साधननि जो, आराम जो, कहिड़ी बि ॻाल्हि जो आधार न वठंदा आहिनि। सभु प्रकार जी देह जी स्मृति सां खोयल आहिनि। निरंतर क्षमा जे लव में लवलीन रहंदा आहिनि। जे क्षमा ज्योति स्वरूप आहे, लाइट माइट रूप आहे, हूअं ई क्षमा जे समान स्वयं भी लाइट माइट रूप हूंदा आहिनि। ॿिए प्रकार जा त इहे बाबा असांखे पहिरें प्रकार जी क्षमा जे बारे में ॿुधाई। ॿिए प्रकार जा परवाना आहिनि न, उहा क्षमा जी लाइट ऐं माइट खे ॾिसजे उहे हुन जी तरफ़ आकर्षित ज़रूरु थींदा आहिनि, समीप वञणु चाहींदा आहिनि, समान ठहिणु चाहींदा आहिनि। लेकिन देहभान जी स्मृति व देह जे संबंध जी स्मृति, देह जे वैभव जी स्मृति, देहभान जे वश तमोगुणी संस्कारनि जी स्मृति समीप अचण सां साहस व हिम्मत धारण न करे सघंदा आहिनि। त पहिरें प्रकार जा ॿार जेका आहिनि उहे सभु कुझु भुलिजी करे बि निरंतर क्षमा जे लव में लीन हूंदा आहिनि। ॿिए प्रकार जी आत्मायूं वञणु चाहींदियूं आहिनि, उन जी तरफ़ आकर्षित थींदियूं आहिनि, समीप वञणु चाहींदियूं आहिनि, समान ठहिणु चाहींदियूं आहिनि। लेकिन देहभान जी स्मृति व देह जे संबंध जी स्मृति, देह जे वैभवनि जी स्मृति, देहभान जे वश तमोगुणी संस्कारनि जी स्मृति समीप वञण जो साहस ऐं हिम्मत धारण न करणु ॾींदी आहे। त हिन भिन्न भिन्न स्मृतियुनि जे चक्कर में ई समय गवाए छॾंदी आहे उहा आत्मा। बाबा जे लव में लीन न थींदी आहे, क्षमा ते परवानो न ठहींदी आहे, पूरो सभु कुझु भुलिजी करे। लेकिन हिन ॻाल्हियुनि में चक्करनि में बिज़ी थी वेंदी आहे, समय गवाए छॾंदी आहे। भला असांखे खाइण जे समय असांखे खाइणो आहे, सुम्हण जे समय असांखे सुम्हणो आहे, सुख जा साधन आहिनि यूज़ करिणो आहे। लेकिन कंहिं ॾींहुं तव्हांखे खाइण जे लाइ चीजूं न मिलनि जेकी तव्हांखे रोज़ु मिलंदी आहे, ओतिरो आराम न मिले, या कॾहिं गर्मी थी लॻे, कॾहिं ठंडी थी लॻे, या कंहिं ॻाल्हि जो तव्हांखे आराम नथो मिले, सुख नथो मिले, त असां हुन जे कारण बाबा खे त न भुलिजी वेंदासीं न। हीअं न असांजो योग नथो लॻे, ॾाढी गर्मी थी थिए, ॾाढी सर्दी थी थिए, ॾाढी बुख थी लॻे, अञा त राति आहे, सुम्हूं था, अञा थोरी देरी आहे, अमृत वेले में सुम्ही सुम्ही वरी ॾिठो त 6 थी विया। हीअं न, मतिलबु कंहिं ॿार थी थींदी आहे न, हिम्मत हूंदी आहे, इच्छा थींदी आहे, लेकिन आराम वैभव संबंधनि संस्कारनि जे कारण प्राप्ति न करे पाईंदा आहिनि। फर्स्ट नंबर वारा लवलीन परवाना अर्थात बाप जे समान स्वरूप और शक्ति धारण करण वारा आहिनि। बाप जे सर्व खजाना स्वयं में समाइण वारी आत्माएं, समान ठहिण अर्थात समाए वञण वारी आत्माएं, अर्थात मर मिटण वारी आत्माएं। ॿियो नंबर वारी अनेक प्रकार जे चक्कर काटण वारी, अनेक स्मृतियुनि जो चक्कर काटण वारी,
पहिरें नंबर वारा समान आहिनि, ॿिए नंबर वारा सोचण वारा आहिनि कि हा ठाहींदासीं, ईअं कंदासीं। ऐं पहिरें नंबर वारा त लॻी वेंदा आहिनि समान ठाहिण में। टे नंबर वारा परवाना त ख़ुदि खे चेक करो असां कहिड़े नंबर में आहियूं। टे नंबर वारा परवाना क्षमा खे ॾिसी आकर्षित बि थींदा आहिनि, सोचता बि आहिनि, लेकिन दुविधा जे चक्कर में रहंदा आहिनि। चईंदा आहिनि कि हा ज्ञान त ॾाढो सुठो आहे, सोचदा बि आहिनि वञो, लेकिन रहिजी वेंदो आहे। अर्थात दो नाव में पांव रखणु चाहींदा आहिनि। माया जे अल्पकाल जा सुख बि खपनि, क्षमा द्वारा बाप द्वारा अविनाशी प्राप्ति बि चाहींदा आहिनि। भई असां दुनिया जा सुख बि वठूं ऐं बाबा खां बि प्राप्ति करूं। त उहा आहिनि टे नंबर वारी आत्माएं, बार बार पुछण वारी आत्माएं। त बाबा छा चई, पहिरों नंबर वारा समान ठहण वारा, ॿिया नंबर वारा सोचण वारा, टियां नंबर वारा बार बार पुछण वारा कि हीअं करां, हीअं करां, हीअं करां। उहो सोचण वारा, इहे पुछण वारा। प्राप्ति थींदी न थींदी, थी सघंदो आहे या न थी सघंदो आहे, मुश्किल आहे या सहज आहे, इहो हिकु रास्तो सही आहे या ॿिया बि आहिनि। इहे स्वयं सां व अनुभवी आत्माउनि सां पुछंदा ई रहंदा आहिनि। हिनखे बाबा चईंदा आहिनि उम्मीदवार सितारा। इच्छा आहे, लेकिन इच्छा मात्रम अविद्या हुजण जो साहस न कंदा आहिनि। इच्छा आहे असां बाबा जहिड़ो ठहूं, लेकिन पंहिंजी दुनियावी इच्छाउनि खे छॾण जो साहस न थींदो आहे। बाबा सां मिलण बि चाहींदा आहिनि, लेकिन जीते जी मरी न सघंदा आहिनि। जीते जी मरण अर्थात छॾण में हृदय विवरण थींदो आहे, विधिरण थींदो आहे। जीते जी मरण अर्थात छॾण में हृदय विधिरण थींदो आहे, मतिलबु कुझु पंहिंजो छॾे न सघंदा आहिनि। त पंहिंजे पाण खे चेक करो, असां बाबा समान ठहूं था या सोचूं था या इच्छा ई रखी आहे अञा ताईं। हाणे पंहिंजे पाण खां पुछो कि मां कहिड़ो परवानो आहियां। अनेक प्रकार जी स्मृतियुनि जा चक्कर समाप्त थिया या अञा ताईं बि कोई न कोई चक्कर पंहिंजी तरफ़ खीचे वठंदो आहे। चेक करो, कोई न कोई चक्कर असांखे पंहिंजी तरफ़ खीचे थो। हिन देह जी स्मृति, बुख, वैभव, संपत्ति, संबंध। असां जॾहिं बाबा खे यादि करणु चाहियूं त धक सां ई स्टॉप करूं, पहुची वियासीं, या असांखे कुझु न कुझु चीजूं आकर्षित कंदियूं पंहिंजी तरफ़। अगरि कोई बि व्यर्थ स्मृति जे चक्कर में हाणे ताईं लॻाईंदा आहियो अञा ताईं, त स्वदर्शन चक्रधारी संगम युगी ब्रह्मण जो टाइटल प्राप्त न थी सघंदो। कोई बि अगरि व्यर्थ स्मृति जे चक्कर लॻाईंदा रहंदो, व्यर्थ स्मृति जो चक्कर ई लॻाईंदा रहंदो, त स्वदर्शन चक्रधारी संगम युगी ब्रह्मण जो टाइटल न मिली सघंदो। जो स्वदर्शन चक्रधारी न, वो भविष्य जो चक्रवर्ती राजा भी न ठही सघंदो। 63 जन्म भक्ति मार्ग में अनेक प्रकार जे व्यर्थ चक्कर लॻाइण में गवाए छॾंदो। उहे संस्कार हाणे संगम ते ही न चाहींदे हुए बि शो इमर्ज करे वठंदा आहियो। चक्कर लॻाइण जा व्यर्थ में चक्कर लॻाईंदा हो त भक्ति मार्ग में बि चक्कर लॻाईंदा रहंदो। चक्कर लॻाइण में प्राप्ति जो अनुभव थींदो आहे या निराशा थींदी आहे। 63 जन्म चक्कर लॻाईंदा आहियो, सभु कुझु गवाए छॾियो। चक्कर लॻाईंदे स्वयं खे बाप खे भुलिजंदे हाणे ताईं बि न थकिया आहियो छा? चक्कर लॻाईंदे असां द्वापर युग खां चक्कर लॻाईंदा न, काॾे ढूंढियो बाबा खे। बाबा चईंदा आहिनि ढूंढदे ख़ुदि खे भुलिजी वियो, मूंखे भुलिजी वियो। अञा थकियो न आहे, ठिकानो मिलंदे बि चक्कर काटदा आहियो छा अञा बि?
अविनाशी प्राप्ति हूंदी हुई भी विनाशी अल्पकाल जी प्राप्ति अञा ताईं आकर्षित कंदी आहे छा? ये देह देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव आकर्षित कंदा आहिनि। हाणे ताईं कोई अन्य ठिकानो प्राप्त कराइण वारो नज़र ईंदो आहे छा? या श्रेष्ठ ठिकानो ॼाणदे हुए भी अल्पकाल जे ठिकाने आए विल अर्थात अहिड़े समय जे लाइ ठाहे रखिया आहिनि कि चलो ज्ञान सम्झ में न आयो या कुछ भी अहिड़ो अहिड़ो थी वियो त असां वापसि सां हिन सत्संगनि में ये धंधो करे वठंदासीं, ईअं करे वठंदासीं। अहिड़ा भी ॾाढा चतुर आहिनि। वठण जे समय सभु वठण में होशियार आहिनि, लेकिन छॾण जे समय बाप सां चतुराई कंदा आहिनि। छा चतुराई कंदा आहिनि कि छॾण जे समय भोलोपन अची वेंदो आहे। बाबा मां पुरुषारती आहियां, समय ते छुटिजी वेंदो, सर्कमस्टेंसिस ही अहिड़ा हुया, हिसाब किताब कड़ो आहे, चाहींदो आहे लेकिन छा करां, धीरे धीरे थी वेंदो। अहिड़ा भोलापन ठही करे अहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहींदा रहंदा आहिनि बाबा सां। अरे छॾो त छूटे न, नॉलेजफुल बाप खे बि नॉलेज ॾियणु लॻी वेंदा आहिनि। कर्मनि जी कती खे ॼाणण वारे खे पंहिंजी पंहिंजी कर्म कहानी ॿुधाए वठंदा आहिनि। बाबा कर्मनि जी कती खे ॼाणण वारे खे बि पंहिंजी कर्म कहानी ॿुधाईंदा आहिनि। ऐं वठंदे समय चतुर ठही वेंदा आहिनि। चतुराई में छा चईंदा आहिनि, तव्हां त रहमदिल आहियो, वरदाता आहियो, मां त अधिकारी आहियां, ॿार ठहियो आहे त पूरो अधिकार मूंखे मिलणो खपे। ऐं छॾण जे समय छा चईंदा आहिनि, मां पुरुषारथी आहियां, हिसाब किताब कड़ो आहे, चाहींदो आहे लेकिन छा करां, धीरे धीरे थी वेंदो। वठण में पूरो वठंदा, छॾण में कुझु न कुझु छिपाईंदा, अर्थात कुछ न कुछ पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार संबंध उहो भी साथ साथ रखंदा रहंदा आहिनि। त चतुर थी विया न। बाबा चवनि था वठण पूरो लेकिन ॾींदा यथाशक्ति आहिनि। वठंदा पूरो आहिनि लेकिन ॾींदा यथाशक्ति आहिनि। अहिड़ी चितराई करण वारा कहिड़ी प्रारब्ध खे पाईंदा, जेका अहिड़ी चितराई कंदा आहिनि न, उहो कहिड़ी प्रारब्ध खे पाईंदा। अहिड़ा चतुर ॿारनि सां गॾु ड्रामा अनुसार कहिड़ी चितराई थींदी आहे। जेका अहिड़ा चतुर ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि सां गॾु ड्रामा जी कहिड़ी चितराई थींदी आहे। स्वर्ग जे अधिकारी त सभु ठहींदा, लेकिन राजधानी में नंबरवार त हूंदा ई आहिनि न। स्वर्ग जो वरसो बाप सभिनि खे ॾींदा आहिनि, लेकिन सीट हर हिक जी पंहिंजे नंबर जी हूंदी। त ड्रामा अनुसार जहिड़ो पुरुषारथ ओड़ो पद स्वतः ई प्राप्त थींदो। त हिते जेकी हाणे एतिरी चितराई ॾेखारींदा आहिनि न, पोइ उन्हनि खे उते पद बि उन हिसाब सां मिलंदो। बाप नंबर न ॿुधाईंदा आहिनि कि कंहिंखे राजा जो कंहिंखे प्रजा जो ज्ञान अलॻि अलॻि न ॾींदा आहिनि। कंहिंखे सूर्यवंशी कंहिंखे चंद्रवंशी पंहिंजी मुरली ईअं थोरी आहे कि ये सूर्यवंशी जी मुरली आहे, ये चंद्रवंशी जी न। अलॻि पढ़ाई थोरी पढ़ाईंदा आहिनि। कंहिंखे महारथी कंहिंखे घोड़े सवार जी छाप न लॻाईंदा आहिनि। लेकिन असांखे ड्रामा अनुसार जहिड़ो जेतिरो जो कंदा आहिनि ओड़ो ई पद प्राप्त थी वेंदो। हिन करे जीअं वठण में चतुर ठहींदा आहियो, हूअं ॾियण में बि चतुर ठहो। छा ॾियणो आहे? पंहिंजो पुराणो सभु कुझु ॾियणो आहे। जॾहिं तव्हां बाबा खां वठो था त बुद्धि मां सभु पुराणो ख़ाली करो न। त बाबा चवनि था जीअं वठण में चतुर ठहींदा आहियो, हूअं ॾियण में बि चतुर ठहो, भोलो न ठहो। माया जी चितराई खे ॼाणे करे माया जी ठहो। हाणे माया जी चितराई खे ॼाणे करे माया जी ठहिणो। हाणे असांखे चेक करो कि हिकु यथार्थ ठिकाने जे बजाए कोई अल्पकाल जे ठिकाना अञा ताईं रहिजी त न विया आहिनि।
जाते न चाहींदे हुए बि बुद्धि हली वेंदी आहे। हिकु थींदो आहे माया जो वार थींदो आहे, लेकिन असां ध्यानु न ॾींदा आहियूं। हिकु थींदो आहे असांखे असां बाबा खे यादि करण जो संकल्प कयो, बुद्धि परमधाम में टिकाई। हिकु थींदो आहे माया पंहिंजी तरफ़ फोर्स लॻाईंदी आहे। हिकु थींदो आहे असां ई घड़ी घड़ी योग तोड़े करे पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे भटकाईंदा रहंदा आहियूं न। त चेक करो, असांखे हाणे जो ठिकानो मिलियो आहे, बाबा जो असांखे ज्ञान ॾिए थो, त हिन में ई अॻियां हलो था या कॾहिं बुद्धि हेॾे होॾे बि भटकायो था। त बाबा चवनि था जीअं सम्झो कोई सेंटर वारी दीदी आहे, समर्पित आहे, अगरि उहो पंहिंजी हेॾे होॾे बुद्धि भटकाईंदी कि चलो ठीकु आहे, ये त कयो, थोरी सी पढ़ाई लौकिक करे थी वठां, थोरी सी जॉब करे थी वठां, सेंटर ते रही कॾहिं ज़रूरत पई सघंदी आहे, या तव्हां ज्ञान में हलो था घर गृहस्थी वारा, त तव्हां चईंदव अरे ये त सभु करूं था, लेकिन काॾे शादी पार्टी में वञिणो पए त उते लसन प्याज खाइणो पए त चलो थोरो खाऊं था। चलो बाबा त चयो अथई गृहस्थी जे हिसाब सां कलर वारा कपिड़ा त पायो, चलो थोड़ा चमक दमक थोड़ा फैशनेबल पाए था छॾूं। त ईअं त न पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे। बाबा चईंदा आहिनि कि भई घर गृहस्थी में रहंदा आहियो त सभिनि खे मञिणो पवंदो, त इहे व्रत जप बि करणु लॻी वञो ज़बरदस्ती। केरु चए नथो, ॾिसे नथो, लेकिन पंहिंजी इच्छा हूंदी आहे न कॾहिं कॾहिं कि चलो बाबा जी योग सां नथो थिए त चलो थोरे हिन देवी वटि हली था वञूं, थोरो जाड़ आदि रखाए था अचूं। हीअ चेक करो, हिकु वटि बुद्धि आहे, उहो बाबा चईंदो आहे घर गृहस्थी में रहंदी हुए ॾेखाइण जे लाइ असांखे कॾहिं पूजा करणी पए, उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन पंहिंजी बुद्धि न वञणी खपे होॾे, मन बुद्धि बाबा वटि लॻल हुजे। जंहिं समय कोई माण्हू न आहे, असां न कोई नथो चए त ज़बरदस्ती न करो। त बाबा चईंदा आहिनि कि न चाहींदे हुए बि बुद्धि हली वेंदी अथव छा। बुद्धि के जो जाॾे वञण जो अर्थ ई बुद्धि खे हाणे हिकु ठिकानो मिलियो आहे त सभु हद जा ठिकाना चेक करो, सभु समाप्त थी विया आहिनि। उन ॾींहुं बाबा चई न, हर समय असांखे बाबा ई यादि ईंदो आहे कि कोई देहदारी कोई परिस्थिति अचे त सोचदा आहियो हिन खां राय वठां, हिन खां मदद वठां। बाबा चई न संगठन जे हिसाब सां हा कमु करण लाइ त ठीकु आहे, लेकिन असांजो मन बुद्धि बाबा वटि लॻल हुजे। चेक करो, सभु हद जा ठिकाना ख़तमु कया आहिनि, न त इहे ई ठिकाने सदाकाल जे श्रेष्ठ ठिकाने सां दूर करे छॾंदा। बाप श्रीमत स्पष्ट ॾींदा आहिनि कि ईअं करो, लेकिन ॿार हीअं खे कीअं में बदिले छॾंदा आहिनि। कीअं खे समाप्त करो, जीअं बाबा हलाइनि था ईअं हलंदा हलो। कीअं खे समाप्त करो, जीअं बाबा हलाइनि था ईअं ई हलंदा रहो, बाबा चवनि था। अच्छा, क्षमा समान, लाइट हाउस, माइट हाउस, नंबर 1 परवाना, अनेक चक्र समाप्त करे सदा सुदर्शन चक्रधारी ठहण वारा, विश्व जा मालिक ठहण जे अधिकार खे प्राप्त करण वारा, बाप जी श्रीमत ते हर कदम उठाइण वारा, अहिड़े कदमनि में पद्मनि जी श्रेष्ठ कमाई जमा करण वारा, सदा लवलीन रहण वारी परवाननि खे बाप क्षमा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।